माण्हू चवंदा आहिनि साईं बसि हज करे जो पोइ जेको सभु कुझु शयूं जेको माफ़ु थी वेंदी। हज करे आयासीं हाणे साईं ईअं जेको आहे पाक थी वियो ॼण माउ जे पेट खां जेको नओं निकिरी आयो, केरु जो न आहे ईअं। हिते जेको आहे पाकिस्तान जे अंदरि मज़लूमनि जा माण्हुनि जा पैसा खाधा आहिनि, ॿ नंबरी कई आहे, ठगी कई आहे, चोरी कई आहे, बदमाशी कई आहे, क़तल कयो आहे, तुंहिंजे हिकिड़े जेको आहे हज में हे सभु शयूं माफ़ु थींदियूं। इहा ॻाल्हि क़ुर जे बि ख़िलाफ़ु हदीस जे बि ख़िलाफ़ु थी वञे। असुल इहे शयूं माफ़ु न थींदियूं, इहे हुकूकुल इबाद सां तालुक़ु रखनि थियूं। हा उन शयुनि में उहे शयूं माफ़ु थी सघनि थियूं। तूं निमाज़ पहिरियों न पियो पढ़ी, तूं रोज़ा पहिरियों न रखिया हुया, हा हिन हज जे ज़रिए सां जेकॾहिं ख़ुदा जेको आहे पोयां इहे सभु गुनाह माफ़ु करे सघई तूं। बाक़ी वञी हज ते ऐं पोइ ते जेको आहे वरी इरादो इहो हुजे त वञी जेको आहे वरी ॿीहर जेको आहे माण्हुनि खे जेको आहे हेरा फेरी में माल हणंदुमि, क़तल कंदुमि, ठगी कंदुमि, त मुंहिंजा ॿार दोस्तो हज में इहे शयूं माफ़ु न थींदियूं आहिनि। हा अल्लाह ताला नमाज़ माफ़ु करे, रोज़ा माफ़ु करे, हज माफ़ु करे, अल्लाह ताला उहो बि करे सघे थो, लाज़िम न आहे जो अल्लाह ताला करे। उहे बि अल्लाह ताला जेकॾहिं चाहे कंहिंजे मथां अल्लाह ताला फज़ुल करे, अल्लाह ताला शफ़क़त कंहिं बंदे जे मथां करे, त इहे नमाज़ रोज़ा हज इहे बाद में जेको माफ़ु थी सघनि था। हे जेकी इंसानियत जेको अगरि का रक़म कई या कंहिंखे को चंबो जेको तव्हां ज़ाइद हणी छॾियो आहे, कंहिंखे गिरेबान खां कंहिं मुस्लमान खे किथे वरितो अथव, कंहिं मुस्लमान जी इज़त में जेको हथु विधा अथव, कंहिं मुस्लमान खे किथे जेको चौंक ते बीह करे हुनखे ज़लील कयो अथव, कंहिं यतीम जो माल खाधो अथव, हे शयूं अल्लाह ताला क़तन तौर ते माफ़ु न कंदो आहे। इस्लाम सिर्फ़ु जेको आहे निमाज़ नालो आहे। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 23 साल अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी उम्मत खे क़ुरान ॿुधायो आहे। उन पूरे क़ुरान में अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ हुकुम करे, सिर्फ़ु जेको 23 साल में अल्लाह जे नबी निमाज़ जो हुकुम थोरी कयो आहे। सिर्फ़ु 23 सालनि जी ज़िंदगी में अल्लाह जे नबी ईअं थोरी पियो त रोज़ा रखो, अहिड़ी तरह हज कयो, अहिड़ी तरह ज़कात ॾियो ऐं निमाज़ पढ़ो। हज़ारे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्लमान जे मुतालिक़ ॿिया बि उसूल ॿुधायो अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त तव्हांजे मथां लाज़िम आहे तव्हां पंहिंजी ज़ुबान खे जेको आहे बेहतर कयो। तव्हांजे हथ जेको आहे ॿिए जेको आहे मुस्लमान खे नुक़सानु न पहुचाए, हे इस्लाम आहे। तव्हांजो पेर जेको आहे गुनाह जे रस्ते ते न हले, इनखे इस्लाम चइबो आहे। तव्हां कंहिंजे मथां ज़ुल्म न कयो, इनखे इस्लाम चइबो आहे। तव्हां बदमाशी, शराब नोशी, व्याज, क़तल खां सभिनी शयुनि खां मुड़ी वञो, इस्लाम इन जो नालो आहे। इस्लाम इनखे चइबो आहे। इस्लाम सभिनी शयुनि खां रोके छॾियो।